एशिया कप जी तकरारी रेफरी एंडी पाइक्राफ्ट 14 सेप्टेम्बर जे मामले के मिसकम्युनिकेशन जो नतीजो करार ॾींदे पाकिस्तान क्रिकेट टीम मैनेजर ऐं कप्तान खां माफ़ी वठी छॾी। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल पारां 14 सेप्टेम्बर ते थियल पाक भारत मैच में बेज़ाब्तगियुनि जी इंक्वायरी कराई वेंदी। एंडी पाइक्राफ्ट तरफ़ां पाकिस्तान ऐं भारत जी मैच में ॿिन्ही टीमुनि जे कप्ताननि खे हिक ॿिए सां हथ मिलाइण खां रोकियो वियो हो। PCB पारां एंडी पाइक्राफ्ट जे अमल ते सख़्त रद्दअमल ज़ाहिर कयो वियो। क्रिकेट ऐं सियासत गॾु नथा हली सघनि, रांदियुनि में सियासत खां पासो करणु घुरिजे। एंडी पाइक्राफ्ट पंहिंजे रवैये ते क़ौमी टीम खां माफ़ी घुरी ICC खां 14 सेप्टेम्बर वारे मामले जो जांच जो मुतालबो कयो हो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जी लाहौर मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे अॻूणे चेयरमैन नजम सेठीअ एंडी पाइक्राफ्ट जी माफ़ीअ खे क्रिकेट जी फतह करार ॾेई छॾियो। क़ौमी टीम जे अॻूणे कप्तान रमीज़ राजा चयो आहे त एंडी पाइक्राफ्ट भारत जो फेवरेट रेफरी आहे। खेसि भारत जी मैच में रेफरी बणाइण ते खेसि हैरत थी आहे। मैच रेफरीअ तरफ़ां माज़रत रांदि लाइ हाकारी अमल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सऊदी वली अहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान सां अहम मुलाक़ात। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी बि शिरकत। पाक सऊदी लाॻापनि समेत दिफ़ाई सहकार ते ख़्यालनि जी ॾेवड़। सऊदी वली अहद पारां पाकिस्तान खे भरपूर सहकार जी ख़ातिरी। रियाद जे शाही महल में आमद ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी शानदार आजियां। सऊदी नेशनल गार्ड्स तरफ़ां वज़ीर आज़म खे गार्ड ऑफ ऑनर पेश। शहज़ादे मोहम्मद बिन सलमान पारां पंहिंजी वफ़द सां शहबाज शरीफ़ जे तारीफ़ जो बि करायो वियो। पीपल्स पार्टी चेयरमैन CPEC जे ॿिए मरहले बाबति पुरुमीद चीन जो गॾियल ग्लोबल गवर्नेंस इनिशिएटिव दुरुस्त वक़्त ते आयो आहे। आलमी चैलेंजिस खे ॾिसंदे ही इनिशिएटिव इंतिहाई अहम आहे। घणे तरफ़े सहकार सां आलमी चैलेंजिस खे मुंहुं ॾेई सघिजे थो। मौसमी तब्दीली हुजे या दहशतगर्दी या का वबा, हाणे गॾिजी मुंहुं ॾियणो पवंदो। को बि मुल्क हाणे अकेलो जज़ीरो नाहे। नए कदम सां नवां रस्ता खुलंदा। चीन घणे तरफ़ी सहकार वसीले कानून ते ॿधल अॻभराई करे रहियो आहे। वज़ीर आज़म जे दौरे जा बहितर नतीजा आया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो चीनी TV खे इंटरव्यू संदसि चवणु आहे त नओं एक्शन प्लान उन जो मज़हर आहे। उन अॻभराई मां फ़ाइदो वठण में दिलचस्पी रखां थो। चीनी फ़लसफ़े ते अमल थियणु घुरिजे त ज़रूरतमंदनि खे मच्छी न ॾियो पर मच्छी पकड़णु सेखारियो। CPEC में बुनियादी तौर ते इंफ्रास्ट्रक्चर ऐं एनर्जीअ ते फोकस कयो पियो वञे। ग्रीन, सोलर ऐं विंड एनर्जी भी दिलचस्पी जा मर्कज़ आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन वफ़ाक़ खां ज़रई इमरजेंसी लॻाइण जी अपील कई हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी आबादगारनि जे थियल नुक़सान जी अज़ाले जो ॻाल्हि कई हुई। बोर्ड मुतासिर आबादगारनि जी मदद करण लाइ ऐलान तयारु करे वरितो आहे। आबादगारनि लाइ ईंदड़ हफ़्ते पैकेज जो ऐलान कंदासीं। सिंध सरकार बोर्ड खे नज़र में रखंदे मुकमल तयारी कई आहे। पंजाब जे दरियाहनि में बोर्ड आई त सिंध हुकूमत तयारी शुरू कई हुई। अॼु सखर बैराज वेठे पाणी घटिजणु शुरू थियो आहे। गुडू खां सखर ताईं सिंध दरिया जा बंद मज़बूत आहिनि। हफ़्ते खां 10 ॾींहंनि में कोटली बैराज ते पाणी जो दबाव वधंदो। माण्हुनि जे मुतासिर इलाइक़नि मां लॾपलाण जारी आहे। खेनि महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। बोर्ड मुतासिरनि जो तहफ़ुज़ सिंध सरकार जी ज़िम्मेवारी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां गॾु। सीनियर वज़ीर शर्जील इनाम में बणाई। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी यूटर्न बस कंपनी जे इख्तियारनि सां मुलाक़ात। सीनियर वज़ीर शर्जील इनाम में बणाई नासिर हुसैन शाह जो यूटर्न बस कंपनी खे सीड़पकारी जी दावत। मुलाक़ात दौरान सिंध में ट्रांसपोर्ट ऐं तवानाई जे शोबनि में सीड़पकारीअ ते ॻाल्हि ॿोल्हि। ट्रांसपोर्ट ऐं मुतबादिल तवानाईअ जे शोबनि में सहकार जारी रखण ते इतफ़ाक़। यूटर्न इख्तियारनि जे वज़ीरनि खे नई ऐं जदीद मॉडल बसिस बाबति ब्रीफिंग। शर्जील इनाम में चवे थो त सिंध हुकूमत शहरनि जे मयारी महफ़ूज़ ट्रांसपोर्ट ॾियण लाइ पुरज़म आहे। दावे जी स्पेशल इकनॉमिक ज़ोन परॾेही सीड़पकारनि लाइ वॾो मौक़ो आहे। सीड़पकारनि खे 10 सालनि जी टैक्स छूट ॾिनी वेंदी। सनअती ज़ोन में परॾेही सीड़पकारनि खे समूरियूं सहूलियतूं फ़राहम कई वेंदियूं। सिंध में ट्रांसपोर्ट जे शोबे में वॾे पैमाने ते सुधारनि जी ज़रूरत आहे। कराची समेत ॿियनि शहरनि में मयारी बस सर्विस फ़राहम करणु तरजीह आहे। सिक्योरिटी फोर्सेस जो बलोचिस्तान जे ज़िले खुजदार में कुझु इतलाती ऑपरेशन 5 भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि ऑपरेशन दहशतगर्दनि जी मौजूदगीअ जे इतला ते कयो वियो। शदीद फायरिंग में भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे अंग में हथियार बारूदी मवाद हथु कयो वियो। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जे ठिकाणे खे असराइती अंदाज़ में निशानो बणायो। इलाइक़े में वधीक दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ आपरेशन जारी आहे। सिंधु दरिया में गुडू बैराज वटि वॾे दर्जे जी बोड वारी सूरत हाल बरक़रार। गुडू बैराज वटि पाणीअ जो मथां वेकिरो 6,05,456 क्यूसेक, हेठां वेकिरो 5,75,706 क्यूसेक रिकॉर्ड।
सखर बैराज वटि नंढी बोड वारी सूरत बरक़रार। सखर बैराज वटि पानी जो मथां वेकिरो 5,71,800 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 5,18,120 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। मौसमियाती तब्दीली बाबति सेनेट जे स्टैंडिंग कमेटी जो इजलास। NDA में चेयरमैन जी मौसमियाती तब्दीली बाबति ब्रीफिंग। NDA में लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर चयो आहे त पाकिस्तान ईंदड़ सालनि में मौसमियाती तब्दीली सबबि वधीक मुतासिर थींदो। ईंदड़ सालनि में बरसातूं वधीक पइजी सघनि थियूं। पाकिस्तान में 70,000 खां वधीक ग्लेशियर मौजूदु आहिनि। पाकिस्तान जा ग्लेशियर ख़तमु थियण पिया। असांजा पंहिंजा अंग घर गदियल क़ौमुनि तरफ़ां फ़राहम कयल ॼाण खां वधीक बहितर आहिनि। NDA में जे अॻकथी 98% बहितर आहे। NDA में पारां अॼु राति 12:30 वॻे तरबेला डैम जा स्पिलवेज़ खोलण जो फ़ैसिलो। स्पिलवेज़ खोलण सबबि पाणी जे वहिकरनि में 2,50,000 क्यूसेक ताईं पहुची वेंदो। NDA में समूरनि लाॻापियल इदारनि खे आगाह करे छॾियो। इलाइक़े वासी मक़ामी इंतिज़ामिया सां सहकार कनि। NDA में जी हिदायत। ठारूशाह वेझो सिंध दरिया में चाड़ बाद कच्छ के शहर सां मिलाईंदड़ रोड लुड़ी वियो। कच्छ जे सवें ॻोठनि खे मिलाईंदड़ तागड़ रोड पाणीअ जे वहिकरनि में लुड़ी वियो। सवें ॻोठनि जो ज़मीनी रस्तो कटिजी वियो। पाणीअ जो SM बचाव बंद ते दबाव वधी वियो। परियालो भरिसां उलरा बचाव बंद में पाणी जो दबाव सबबि मिटी किरण लॻी। रहवासियुनि में ख़ौफ़। बचाव बंद जे पासे में ठहियल रोड तां गुज़रण ख़तरो बणिजी वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हिफ़ाज़ती उपाउ न वरिता विया त वॾो नुक़सान थी सघे थो। वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह सेंटर ऑफ एक्सीलेंस फॉर डिसेबिलिटी इंक्लूजन जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर जे ख़ुसूसी माण्हुनि खे ड्राइविंग लाइसेंस ॾियण जी हिदायत। वॾे वज़ीर DIG ड्राइविंग लाइसेंस ब्रांच यूनिस चांडियो खे फौरी तौर तलब करे वरितो। जेके माण्हू कामयाबु थियनि उन्हनि खे लाइसेंस ॾिना वञनि। वॾे वज़ीर जी हिदायत। माज़ूर ॿार जदीद तालीम जी सिख्या वठी रहिया आहिनि। ॿारनि पारां तयारु कयल जदीद शयूं हैरान कंदड़ आहिनि। हैदराबाद खां सखर ताईं मोटरवे बि जल्दी ठही वेंदो। प्रोफेशनल तरीक़े सां ख़ुसूसी माण्हुनि जो ड्राइविंग टेस्ट वरितो वञे। हीउ मर्कज़ ख़ासि माण्हुनि जी समाजी शमूलियत ऐं बाइज़त ज़िंदगी ॾांहुं अहम अॻुभराई आहे। पाकिस्तान जो सभ खां वॾो वोकेशनल ट्रेनिंग सेंटर हिते क़ाइमु थी रहियो आहे, जेको ख़ासि माण्हुनि खे मुआशी ख़ुदमुख़्तियारी ऐं पाइदार रोज़गार जा मौक़िया फ़राहम कंदो। मुल्क में पहिरियों व्हील चेयर ठाहिण वारो यूनिट बि हिते क़ाइमु कयो वञे। औरतुनि लाइ होम बेस्ड ब्यूटी कोर्सिस ऐं क्यूलिनरी आर्ट्स प्रोग्राम पिणु शुरू कया वेंदा। सिंध हुकूमत ख़ासि माण्हुनि जे फलाह ऐं बहबूद लाइ वधीक सीड़पकारी कंदी। वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह जो सेंटर फॉर एक्सीलेंस फॉर डिसेबिलिटी इंक्लूजन जे इफ़्तिताही तक़रीब जो ख़िताब। सिंध जो वॾो वज़ीर सिहत मुराद अली शाह गुणे MNA रोशनदीन जुणेजो जे दड़े ते पहुतो। वॾे वज़ीर ॻोठ संजर जुणेजो पहुची मरहूम रोशनदीन जुणेजो जे फर्ज़ंद MNA अलाउद्दीन जुणेजो सां ताज़ियत कई। वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह जो चवणु आहे त रोशनदीन जुणेजो पुराणो साथी हुयो। संदसि ओचितो लॾणु असां सभिनी लाइ सदमो आहे। मरहूम जे ख़ाल भरिजणु ॾुखियो आहे।